बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वलाक़िबतु लिल मुत्तक़ीन। कुछ ॾींहं पहिरियां असां हिकु मसइलो रिकॉर्ड कयोसीं जेको मसइलो गो जे मुतलिक़ हुयो ऐं उन में मां इहा ॻाल्हि कई हुयमि त गो जेकी आहे जुमूर उलमा जे नज़दीक हलाल आहे। त उन मसइले खे तमामु जेकी आहे पब्लिक उनखे ग़लति सम्झो आहे ऐं ग़लति रुख़ जी तरफ़ उन मसइले खे वठी वई आहे। दरअसल ज़ब ऐं वरल जे अंदरि फ़र्क़ु आहे। असांजे पाकिस्तान जे अंदरि जेकी गो ॾिठी वञे थी ऐं जंहिं गो खे गो जेको आहे बयानु कयो थो वञे त इहा ज़ब बिल्कुलु न आहे। इन खे अरबी जे अंदरि वरल चइबो आहे ऐं वरल जुमूर उलमा जे नज़दीक उहो हराम आहे। छाजे करे त इन में सभ खां पहिरियां ज़ब में ऐं वरल में इहो ई पहिरियों बुनियादी फ़र्क़ु आहे त ज़ब जेकी आहे त उनजी जेकी ग़िज़ा आहे उहा मुतलक़न हलाल आहे ऐं अहिड़ी तरह वरल जी जेकी ग़िज़ा आहे उहा हराम आहे। हाणे असांजे मौजूदा इलाइक़नि जे अंदरि ख़ासि करे सिंध जे अंदरि या अहिड़ी तरह पंजाब जे अंदरि या कुझु ॿिया बि जेके असांजा इलाइक़ा आहिनि जिते वरल जेकी आहे पाई वेंदी आहे उनखे असांजे उर्दू में ऐं सिंधी में ऐं बाज़ ॿियनि ज़बानुनि में गो चयो वेंदो आहे। उहा जेकी गो आहे त उहा मुतलक़न नजासत खाईंदी आहे, यानी हराम मुर्दार गोश्त खाईंदी आहे, नांग खाईंदी आहे, कुता या ॿिला को मोल हुजनि उन्हनि खे जेको खाईंदी आहे। जुमूर उलमा जे नज़दीक उहा गो जेकी आहे उहा हराम आहे। बाक़ी जंहिंजो बयानु मां कयो आहे त उहा वरल बिल्कुलु न आहे। मां वरल जे बारे में हलाल जो हुकुम बिल्कुलु ॾिनो ई न आहे। मां जेको हुकुम ॾिनो आहे त उहो ज़ब जे बारे में ॾिनो आहे जंहिंजो काफ़ी ज़िक्र अहादीस में आयो आहे। ॿियो फ़र्क़ु इन जे जिस्म में बि फ़र्क़ु आहे। ज़ब जेकी आहे त उनजो जिस्म जो मुख़्तलिफ़ कंडीशन थींदी आहे ऐं अहिड़ी तरह वरल जी जिस्म जी मुख़्तलिफ़ कंडीशन थींदी आहे। ज़ब जो जेको पुछ आहे उहो नंढो थींदो आहे, बसि ईअं गिराट जे मुताबिक़ उनजो पुछ हूंदो आहे ऐं उहो पुछ वढ नमूने हूंदो आहे, यानी ईअं सम्झो कांडारे एतबार सां हूंदो आहे उनजो पुछ ऐं गिराट खां थोरो मथे थींदो इंच ॿ, इन खां मथे न थींदो आहे। अहिड़ी तरह वरल जेकी आहे जेकी असांजे इलाइक़े में जंहिंखे गो चयो थो वञे त उनजो पुछ जेको आहे हिकु नंबर ते लसो थींदो आहे, ॿिए नंबर ते ड्रिगो थींदो आहे। पहिरियों फ़र्क़ु इन जो पुछ में इहो ई आहे। ॿिए नंबर ते इन जे जिस्म में बि फ़र्क़ु आहे त ज़ब जेकी आहे उहा जिस्मानी एतबार सां कुझु मोकिली थींदी आहे ऐं वरल इन जे मुक़ाबले में सोढ़ी थींदी आहे ऐं ड्रिगी थींदी आहे। बाक़ी जेकॾहिं अगरि ॿिन्हिनि जी तस्वीर खे गॾु बीहारियो वञे त ज़्यादा में ज़्यादा ख़ौफ़नाक जेकी आहे उहा वरल आहे, जेकी पाकिस्तान जे अक्सर इलाइक़े में पाई वञे थी उनखे गो चइबो आहे। अच्छा, जेको मुंहिंजो माज़ी जो बयानु हुयो पहिरियों बयानु, उन बयान जे अंदरि मां इहा ई ॻाल्हि क्लियर कई आहे त ज़ब जेकी आहे उहा जुमूर उलमा जे नज़दीक हलाल आहे, अहनाफ जे नज़दीक मकरूह तहरीमी कंहिं जॻह ते आहे ऐं कंहिं जॻह ते मकरूह तंज़ी आहे। उन मुंहिंजे बयान खे ज़्यादा खणी करे माण्हुनि जो त हे ॾिसो यार हे मौलवी गो खाईंदा आहिनि, हिन मौलवियुनि जो कमु ई इहो ई आहे, हराम शयुनि खे मैंशन कनि था। त सभ खां पहिरियां ॾिसो, मां उहा जॾहिं ॻाल्हि कई हुयमि त मूंखां उहो सुवालु पुछा कयो वियो। जॾहिं उहो पुछा कयो त लाज़िमी उनखे असां जवाब बि ॾींदासीं। त उन में मां हवाला पेश कया जंहिंमें मां इहा ॻाल्हि कई हुयमि त जेकी ज़ब आहे ऐं जेकी अरबन जे रेगिस्तान इलाइक़े में पाई थी वञे ऐं उनजो खाधो हलाल आहे, इनखे कोई बि बंदो हराम नथो चई सघे। छाजे करे इन बारे में दलील जेके आया आहिनि उहे मज़बूत दलील आहिनि। ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह ताला अन्हु वारो दलील सही बुख़ारी जे अंदरि, सही मुस्लिम जे अंदरि ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह ताला अन्हु वारो दलील इब्न अब्बास ख़ालिद बिन वलीद सां कठे आहे ऐं मेमूना रज़ी अल्लाह ताला अन्हु जे घर में साहिबिन उन ज़ब खे जेको आहे खाधो। इन खां बाद में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दस्तरख़ान ते उन ज़ब खे रखियो वियो ऐं उनखे खाधो वियो। इहो बि हदीस जेको साफ़ तौर ते मिले थी। अच्छा, मसलक जा जेके चार वॾा इमाम आहिनि जंहिंमें इमाम अबू हनीफ़ा, इमाम शाफ़ई, इमाम मालिक, इमाम अहमद बिन हंबल। अहनाफ जे नज़दीक जेको अहनाफ जे नज़दीक जंहिं कौल ते फ़तवा आहे उहो इहो ई आहे त गो जेकी ज़ब आहे उहा असांजे नज़दीक मकरूह आहे। पोइ बाज़ मौक़नि ते मकरूह तंज़ी आई आहे ऐं बाज़ मौक़नि ते मकरूह तहरीम आई आहे। बाक़ी इमाम शाफ़ई, इमाम अहमद बिन हंबल, इमाम मालिक, उन्हनि जे नज़दीक गो हलाल आहे ऐं उनजे मसलक में खाधी वञे थी। इन बेस ते खाधी थी वञे त जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में खाधी वई ऐं साहिबिन जेको आहे खाधी ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे मना न कई, त इन बेस ते इमाम शाफ़ई, इमाम अहमद बिन हंबल ऐं अहिड़ी तरह इमाम मालिक जे नज़दीक इहा गो हलाल आहे ऐं कंहिं क़िस्म जो कोई बि जेको आहे मसइलो न आहे। बाक़ी इमाम अबू हनीफ़ा जे नज़दीक इहा मकरूह आहे। इन बेस ते मकरूह आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इनखे खाधो न आहे। जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खाधो न आहे त पोइ इनखे असां मकरूह था चऊं। मुतलक़न त इमाम अबू हनीफ़ा जे नज़दीक बि हराम न आहे। छाजे करे जंहिंखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हराम न कयो आहे उनखे दुनिया जो केर बि इंसान जेको हराम नथो थी सघे। यादि रहणु खपे त हराम जो जेको इख़्तियार आहे या अल्लाह खे आहे या उनजे रसूल खे आहे।
जॾहिं कंहिं बि जानवर खे अल्लाह हराम नथो करे या रसूल उनखे हराम न कयो आहे, दुनिया जो कोई बि इंसान उनखे हराम नथो चई सघे। त असां वरी बि इहा ई ॻाल्हि था कयूं त जेकी असांजे इलाइक़े में गो पाई थी वञे इहा गो ज़ब न आहे। असांजे पाकिस्तान जे इलाइक़े में अक्सर में पाई वञे थी, सिंध में पाई वञे थी, इहो वरल जानवर आहे। हालांकि इनखे बि गो चयो वेंदो आहे। इहा मुतलक़न हराम आहे। छाजे करे त इन जी ग़िज़ा अक्सर हराम आहे। मुर्दार खाईंदी आहे, नांग खाईंदी आहे, कुतनि ऐं ॿिलनि जा गोश्त खाईंदी आहे। इन बेस ते इहो जेकी गो आहे इहा ज़ब जे हुकुम में क़तन नथी अचे ऐं इनखे दुनिया जो कोई बि जेको आलिम दीन ज़ब न चवंदो, बल्कि आलिम दीन ज़ब उनखे चवंदो जेकी रेगिस्तान इलाइक़े में पाई थी वञे, जंहिंजो खाधो गाह आहे, जंहिंजो पुछ गिराट जे जेतिरो थींदो आहे ऐं उहो पुछ कांडारे एतबार सां थींदो आहे ऐं उनजो जिस्म थोरो मोकिरो थींदो आहे। बाक़ी जेकी असांजे इलाइक़े में गो पाई थी वञे त इहा वरल आहे। इहा जुमूर उलमा जे नज़दीक हराम आहे। ऐं अहिड़ी तरह इमामनि जा कौल बि मां मैंशन कया आहिनि, जंहिंमें इमाम अबू हनीफ़ा ऐं अहिड़ी तरह इमाम शाफ़ई, इमाम अहमद बिन हम्बल ऐं अहिड़ी तरह इमाम मालिक, इन्हनि जा कौल मां साम्हूं तव्हांजा मैंशन बि कयमि त इन्हनि जी इहा फ़तवा आहे त इन चइनि इमामनि जे नज़दीक, बल्कि जुमूर जे नज़दीक ज़ब जेकी आहे, जंहिंखे सिंधी में या उर्दू में या ॿी कंहिं ज़बान में, काफ़ी ज़बानुनि में गो चयो वेंदो आहे, उहा बिल्कुलु हराम न आहे। हराम जो हुकुम जुमूर जे नज़दीक आहे ई न। हा, जुमूर में जेको इख़्तिलाफ़ आहे सिर्फ़ु एतिरो ई आहे, कंहिं जॻह ते मकरू आहे, कंहिं जॻह ते मकरू तंज़ी आहे, कंहिं जॻह ते मकरू तहरीमी आहे। सिर्फ़ु इहो ई इख़्तिलाफ़ आहे। छाजे करे त हिकिड़ी शइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढो खाधी बि वञे, साहिबिन खाधी ऐं इन खां बाद में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछे कि साईं हराम आहे, त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे हराम बि न चयो ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दस्तरख़ान ते खाधी वई। ऐं इन खां बाद में हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु इब्न उमर खां पुछा कयो वियो त गो जे बारे में तव्हांजो छा हुकुम आहे जेकी ज़ब आहे? त फ़रमायूं त उनखे जेको आहे मां हराम नथो चवां ऐं उनखे मां पसंदि बि नथो कयां। यानी इन तमामु रिवायतुनि मां मालूम थिए थो त जेकी ज़ब आहे, जेकी रेगिस्तान इलाइक़े में पाई वञे थी ऐं जंहिंजी ग़िज़ा गाह आहे, त उहा कंहिं बि सूरत में हराम न आहे। बाक़ी हिन टाइम बार बार साथी इहे बि सुवाल कंदा आहिनि, साईं इहा ई ज़ब जेकॾहिं अगरि तव्हांखे असां ज़ब करे ॾिनो उनखे खाईंदव त यकीन तौर ते मां उनखे पसंदि न कंदुमि। कहिड़े बेस ते मां पसंदि न कंदुमि त मुंहिंजी तबियत उनजी तरफ़ माइल नथी थिए। बाक़ी मुंहिंजी तबियत उनजी तरफ़ माइल नथी थिए, इहा इन ॻाल्हि जी दलील न आहे त इहा हराम आहे। ॾिसो, दुनिया में काफ़ी अहिड़ियूं शयूं जेके असांजी तबियत ते मैच न आहिनि थींदियूं। काफ़ी बंदा आहिनि जंहिंखे सुहिण जो गोश्त न आहे वणंदो, काफ़ी बंदा आहिनि जंहिंखे मुर्गी जो गोश्त न आहे वणंदो, काफ़ी बंदा आहिनि जंहिंखे ढोर जो गोश्त न आहे वणंदो, काफ़ी बंदा आहिनि जंहिंखे छेले जो गोश्त न आहे वणंदो। त इहा छा आहे? इहा हिकिड़ी तबियत आहे। अगरि कंहिं बि बंदे जी कंहिं बि गोश्त खाइण ते तबियत नथी कढे त उनजे बारे में तव्हां हराम जो हुकुम नथा लॻाए सघो। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकी मना कई आहे उहा सिर्फ़ु तबई तौर ते कई आहे। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया मुंहिंजी तबियत इहा मैच न आहे ऐं मुंहिंजे इलाइक़े जो इहो खाधो न आहे, इन बेस ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न खाधी। बाक़ी साहिबिन खाधी ऐं अहिड़ी तरह उहे साहबा बि जलील क़दर साहबा हुया, उन्हनि ज़ब खाधी ऐं जंहिंखे सिंधी में गो चयो वेंदो आहे। बाक़ी यादि रहणु खपे इहा गो न आहे जेकी असांजे इलाइक़े में पाई वञे थी। असांजे इलाइक़े में जेकी गो पाई थी वञे इनखे वरल चइबो आहे। इहा मुतलक़न नजासत वारी आहे, इहा वेशी जानवर आहे, इन जो मुतलक़न खाधो जेको आहे उहो हराम आहे। त तमामु साथी जेके मुंहिंजे इन मसइले खे ग़लति रुख जी तरफ़ वठी विया, त मां उन्हनि खे ॿुधाइणु चाहींदुमि, मां पंहिंजो वाज़े इहो बयानु थो ॾियां त मुंहिंजी मुराद हितां वारी गो बिल्कुलु न आहे। त हितां वारी गो खे इल्मी माण्हू बि सम्झी सघनि था, वरल चइबो आहे, जेकी वैशी जेको आहे जानवर आहे ऐं हराम मुर्दार खाईंदी आहे। ऐं ज़ब जेकी आहे उहा हलाल खाईंदी आहे, यानी गाह खाईंदी आहे, उनखां अलावा चंद ॿियूं बि शयूं खाईंदी आहे, उनजो खाधो नजासत बिल्कुलु न आहे। त जेके बि साथी हिन मसइले खां ग़लति गाइड थिया आहिनि त मां उन्हनि खे ॿुधायां थो तफ़सील जेकी मां तव्हांजे ॾाढो रखी आहे। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।